बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायत ई महिरबान ऐं बाजारो आहे। क़ाबिल एतिराम उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। अॼु मूंखे जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो वियो आहे सो आहे सिंध धरतीअ जी तहज़ीब। जनाब सदर, सिंध धरती हमेशह खां मुहबत, इल्म, तहज़ीब ऐं अमन जो गहवारो रही आहे। हीउ उहो खितो आहे जिते हज़ारें वरह खां इंसानी तहज़ीब जा नक्श मिलनि था, जिते मुहिन जो दड़ो इंसानियत खे संदेस ॾिए थो त सिंधी समाज हमेशह रोशन दिमाग़, हुनर दोस्त ऐं मुहबत परवर रहियो आहे। जनाब सदर, अहिड़ी शाहूकार तमदन जी सुञाणप तौरु हर साल डिसंबर जे महीने में सिंध जी सकाफ़त जो ॾियारो नंढा तोड़े वॾा वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाइनि था। हीअ ॾींहुं न रुॻो सकाफ़ती जश्न हूंदो आहे, पर पंहिंजी सुञाणप, पंहिंजनि रिवायतनि ऐं पंहिंजी तारीख़ सां नओं नातो ॻंढण जो पिणु मौक़ो मुहैया करे थो। जनाब सदर, दुनिया में अहिड़ो को बि माण्हू कोन्हे जंहिंखे पंहिंजी साणेह, क़ौम ऐं सकाफ़त सां प्यारु न हुजे। जेका क़ौम पंहिंजी तारीख़ विसारे वेहंदी आहे, उन क़ौम जो वजूद दुनिया जे तख़्ते तां मेसारजी वेंदो आहे। उन करे हर साल असां उहो ॾिणु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं त जीअं दुनिया खे ख़बर पवे त सिंधी बि हिकु अज़ीम क़ौम आहिनि ऐं सिंधी सकाफ़त नंढे खंड जी पुराणी तहज़ीब आहे। तॾहिं कंहिं शाइर केॾो न ख़ूबसूरत चयो आहे त सिंध जी ॿोली सिंध वारा सम्झनि, सिंध जी ॿोली सिंध वारा सम्झनि, अजरक टोपीअ जो शान दिलि वारा सम्झनि। मुहबत सिंधी सकाफ़त सां अनोखे सफ़र जो नालो आहे, मुहबत सिंधी सकाफ़त सां अनोखे सफ़र जो नालो आहे। उहो अजीब फ़लसफ़ो सिर्फ़ु सिंध वारा ई सम्झनि। प्यारा दोस्तो, सिंधी टोपी ऐं अजरक अमन ऐं दोस्तीअ जी अलामत आहे ऐं सिंधी क़ौम जी महिमान नवाज़ी ऐं दोस्ती हिकु अणखुट ख़ज़ानो आहे। ऐं सिंधी टोपी पाइण जो रिवाजु अटिकल 5000 साल पुराणो आहे, जंहिंजो दलील मुहिन जे दड़े सां मां मिलियल क़दीमी आसारनि सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त खे वधीक रोशनास करायो आहे। आख़िर में मां हीअ शइ चई पंहिंजी जाइ वठंदुसि। मूंखे पंहिंजे सिंध ते बि नाज़ आहे, मूंखे पंहिंजे सिंध ते बि नाज़ आहे, हिन टोपी पटके ऐं अजरक ते बि नाज़ आहे, हिन मन मोहींदड़ लाजवाब ऐं बेमिसाल सकाफ़त ते बि नाज़ आहे।